वीडियो मुझे डिलीट करने की धमकी मिलन पियो, डिलीट करियो न तो तव्हांजे लाइ मसलो थींदो। मसलो करण वारो कंहिंजी ताक़त कोन्हे जो करे वधीक इज़त ॾियण वारो अल्लाह साईं है। हमें धमकियां दे रहे, हमारा रोड ब्लॉक करके खड़े हुए। ये बंदा है हमारे से बदमाशी कर रहा है, ये हमें धमकियां दे रहा है पुलिस की। और ये देखो मोबाइल। नाज़मुद्दीन जो मेरा दिलेर था, शेर था, शीर था, गिदड़ों ने मार डाला, उसको डट दिया था। कह रहा मैं मुकाबला करूंगा, मैं मरूंगा। इसलिए सुप्रीम कोर्ट को अपील है कि मेरे साथ इंसाफ किया जाए। अस्सलाम वालेकुम। अॼु शाम जो 4 बजे लाइव वीडियो मूं हलायो। मुंहिंजो ऐं अरब हो या अरबनि जो को माण्हू हो जेको मूंखे धमकियूं ॾिए पियो ऐं लाइव वीडियो मुंहिंजी मोबाइल बि मूंखां पूरी मोबाइल मूंखे वापसी बि ॾिनई, पर मतिलबु मुंहिंजे मथां तशदुद कयो वियो ऐं मूंखे धक बि हुन हया हुआ। आउं जिथे बीठो त मूंखे ठीकु आहे तव्हां गाॾी घुरायो ऐं 15 ते ॻाल्हि कंदा पुलिस थो घुरायां। त उनखां बाद में हे पुलिस वारा त कोन पहुता हुन टाइम ते। इन एतिरी में हे पंहिंजो अरब गाॾी खणी भॼी विया। उन्हनि रोकण जी कोशिशि कई पर हो कोन बीठा। पोइ वधीक उनखां पुठियां हींअर मूंखे कालूं अचनि पियूं ऐं कुझु माण्हू मूं वटि आया बि आहिनि त हीउ वीडियो तव्हां लाइव जेको हलाया इहो डिलीट करियो। इंशाअल्लाह आउं कोन हुननि खां माफ़ी वठंदो, बाक़ी ग़लती हुननि जी आहे, पाण अची माफ़ी वठंदा। बाक़ी मूंखे इलाही प्रेशराइज़ कयो वञे पियो, धमकियूं ॾियनि पियो मौत मार। मूंखे इंसाफ खपे। मुंहिंजो जानी नाज़म जोगियो जेको आहे न सालार, जो मेरे मियाँ के साथ हुआ है ना, उसके साथ भी वैसा ही होना चाहिए। और मैं खुद देखना चाहिए, अपनी आंखों से देखना चाहती हूँ। सुठो थींदो तव्हांजे लाइ, न त तव्हांजे लाइ सुबुह जो मसइलो थींदो। हाणे इन मसइलो मुंहिंजे मथां सुबुह जो थींदो, उनजो ज़िम्मेदार उहे ई माण्हू आहिनि जेके मूंखे प्रेशराइज़ कनि पिया, जिन जे चवण ते अरब जिन ते रहनि था। हाणे वधीक मसइलो उन्हनि जो आहे। मूंखे थींदो रहो कंहिं खां ॾिजा कोन थो, न को कंहिंजे घरां थो थियां। थींदो रहो कंहिं खां ॾिजा कोन थो, न को कंहिंजे घरां थो थियां।